का दही जिंदगी जी रफीकानी मदीने जे मीर जी रानी उम्मुल मोमिनीन जिता मां आशा पई खाए उता मदीने जो मीर पान पियो खाए जिता मां आशा पी दो उता मदीने जे मीर पी दो इनी शान ईमान वारी तवज्जो कर खुदा जी ज़ात जो कसमा पाक गाल खुलिया दर्द कयूं वञा मूंखे हक़ तो बणजे हज़रत यूसुफ नबी दे तोहमत लगी बार गवाही ॾिनी बार चयो व शहीद शाहिदुम मिन आलिहा यो कान कमीसुहु उद में क़ुबुल फसदक़त व हुवा मिनल काज़िबीन व यो कान कमीसुहु उद में दुबुर फकज़बत व हुवा मिनस सादिकीन फलम्मा रा कमीसुहु उद में दुबुर क़ाल इन्नहु मिन कैदिकुन इन कैदकुन अज़ीम बार गारा जे कमीस अॻियां फाटल त माई सची यूसुफ कूड़ो कमीस पोयां फाटल माई कूड़ी यूसुफ सजो है बार गवाही ॾिनी कमीस पोयां फाटल लगी अल्लाह अल्लाह बीबी मरियम जे तोहमत लॻई बार ॻाल्हायो संदसि पुट नंढड़ो ॼावली नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजअलनी नबिय्य मुझी कौम और मुझी अम्मा के बेड़ा न दियो मां अल्लाह जो बानो आयो अल्लाह अल्लाह यार तवज्जो कर हाय बार ॻाल्हायो हिते जने नबी सईं जे राणीअ ते आंगुर कयूं आशा घेड़ी नबीअ जे घर ते वश कयो हालांकि मुझो साईं ॾाढा परेशान थिया हुजूर पियो चवे हाय उस्मान भला तू मूंखे मशवरो ॾे त मां छा कयां आशा जे बारे में हज़रत उस्मान चयो मुंहिंजा साईं मूंखां मशवरो पुछो त मां चवां थो तुंहिंजी राणी पाक आहे पाण फरमायूं दलील ॾे मुंहिंजा साईं अखिर सां ॾिसां त अवां जे कर जिस्म मुबारक ते मक्खी बि नथी वेहे मच्छर बि नथो वेहे जॾहिं रब करीम तुंहिंजे चादर तुंहिंजे जिस्म ते मखे खे बर्दाश्त नथो करे मच्छर के बर्दाश्त न तो करे तुझी रानी आशा अड़ी हुजे हां वो तुझे बिस्तरे दे रब की बर्दाश्त करे मां चवा तो तुझी रानी पाक हाय कह चयो सही तलाक दे सालू तो घणियूं आहिनि दाबी का परणाईंदा से अल्लाह अल्लाह पान फरमायूं उमर जी मुंहिंजा दिल भर दे तू हवल हज़रत उमर तलवार खई मुंहिंजा साईं मांखे मोकल दे मां उन जूं सिरूं लाया जन रसूल जे घर ते तोहमत आई पान फरमायूं जज्बाती थियण जी गाल नाहे मूंखे मशवरो ॾे जैसे तुझी रानी आशा पाक पान फरमायूं कीअं सही असां त जंग जिहाद ते गॾो हलंदा हो जुती सूदा नमाज़ पढ़ाईंदा आहियो हिकड़ी फलाणी जंग में तव्हां जुती लाथी छो मुंहिंजा साईं पान फरमायूं उमर मूंखे जुती त पत लगी पर जिब्रील न आयो मूंखे चई मुंहिंजा साईं अवां थोड़ी जुती मुबारक लायो अवां जे जुती मुबारक के वार जे बराबर थोड़ी खिलासत लगल रब मूंखे मोकिलियो आ त जिब्रील वञ मुझे मोहम्मद जी जुती पाक कर साफ कर अल्लाह हज़रत उमर चयो मुंहिंजा साईं मां घोर वञाए जॾहिं तव्हां जी जुती मुबारक खे अल्लाह भली थी बर्दाश्त थो करे आशा अहिड़ी हुजे आ त तुंहिंजे बिस्तरे ते रब बर्दाश्त ही न करे तो सुभान अल्लाह साईं पर हज़रत उमर जो सही आशा सा निकाह होता कीअं कई आशा सा ता जो निकाह कहीं कराए पान फरमायूं उमर जॾहिं खदीजा मुंहिंजी राणी फौत थी वई न थोरो ॿुधो खदीजा नबी से थदा सा भरीदा मुंहिंजी राणी प्यारी अस ॾाढी वो मोटे जिब्रील आयो जन्नत जो रूमाल खणी उन में एक तस्वीर खणी माके ॾेखारे त अल्लाह तो चए त मुंहिंजा जानी दुख न कर गम न कर तुंहिंजी राणी हीअ थींदी हेरे थोरो थोरो ॾिसो मूं ॾिसो मां जल्दी तो ख़त्म कयां ओ दोस्त हेरे 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 चोटी जो मसलो चोटी जो बस आ हिकड़ी ॻाल्हि करे वो मथो ॿी ॻाल्हि कर वाइस तो वॾो ऐं 12 न थिया न क्या मैं किया बस जल्दी तक 10 मिनट मोकल नी दो भत्तो भी क्या रहा
साईं अब्दुल हमीद तव्हांजे लाइ सेहरीअ जो बि इंतज़ाम कयो आहे मां त चवां थो त सेहरीअ ते वाइदो हले हे त राति जो जागण जो वरी यार मां राति 2 बजे सुतो आहियां वरी जुमो जी मीरो ख़ान पढ़ायो आहे वरी उतां आयो आहियां हिते कल्ह राति बि मां 16 खां वठी शुरू आहे 29 ताईं वरी सुभाणे मूंखे बलोचिस्तान वञिणो आहे शहदाद कोट 2 जलसा पोइ वरी बलोचिस्तान हा जागो था थोरो हुनखे इज़ी त लाउड तो भलो थो माशाअल्लाह हाणे सही करे वियो पर थोरो अञा इज़ी करे थोरो जीअं माइक खे परे खां छिकी जागो था जेके निंड पिया हथ खणो पक्का थी साईं अब्दुल हमीद माण्हू चूंडे घुराया अथई अलाह सां हे मुजाहिद जेके जागो था 2 हथ खणी सुभान अल्लाह साईं ॿियो बि नारो हण साईं अब्दुल्ला शान मुस्तफ़ा अम्मा आशा सिद्दीका सदको वञास नबी साईं जी राणी आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आशा तू पंहिंजे पीउ जे घर वञ ॻाल्हि मशहूर थी वई माण्हुनि जो त नबी साईं जी राणी फलाणे साहिब सां नऊज़ बिल्लाह नकल न कुफर न बाशत 40 ॾींहं गुज़री विया नबी साईं जी राणी पंहिंजे घर वई 40 ॾींहं नबी साईं आया घर में अम्मा आशा जी अमर थी चवे मुंहिंजो साईं जो आया असांजे घर में मां ज़िक्र पई कयां अबू बकर जूं अखियूं हेठि वेठो पियो क़ुरान पढ़े हुज़ूर आया मां उथी बीठमि पाण फरमायो मुंहिंजी आशा काथे सैयदना अबू बकर सिद्दीक़ जी राणी चवेसी साईं आशा की त जो 40 ॾींहं कमरे में बंदि कयो अथई पाण खे मुसल्ले ते सजदे में रोए थी न मानी न पानी दरवाजो खोले मुंहिंजो साईं अंदर वया मां आशा सजदे में पई हुजूर मता सॾो कयो थी वेठी नबी साईं कन में चयो आशा मां आख़िरी दफ़ो पुछण आयो आहियां अहिड़ी ॻाल्हि आहे त मूंखे ॿुधाए अम्मा शायद कंद करे रोई चवे थी मुंहिंजा साईं मां तोखे छा चवां मुंहिंजो मसलो त जनाबे याकूब अलैहिस्सलाम वारो याकूब अलैहिस्सलाम खां जॾहिं यूसुफ जे बारे में पुछंदा हुआ पोइ यूसुफ अलैहिस्सलाम जे बारे में जवाब ईअं ॾींदो हो मां बि उहो थी ॼां पाण फरमायूं कहिड़ो साईं याकूब चवंदो त इन्नमा अश्कू बसी व हुस्नी इलल्लाह मां पंहिंजे दुख ई गम जी दां पंहिंजे अल्लाह खे ॾिनी मुंहिंजा साईं आशा जो बि इहो ई जवाब अथई अल्लाह मुंहिंजा साईं मां सुप्रीम कोर्ट में केस विधो 40 ॾींहं हले थो केस कोर्ट में दाख़िल ईंदो पाण जवाब मुंहिंजो साईं वेठो अम्मा आशा फरमाए थी जॾहिं मुंहिंजे साईं जे मथां वही ईंदो हो मां सम्झी वेंदी हुयसि सॼी घर जी जिंदगी अम्मा आशा सिद्दीक़ा लिखण वारी आलिमा साईं मुत्तकी परहेज़गार अल्लाह अम्मा फरमाती मां ॾिठुमि त वहीअ जे लहण जा आसार आया मुंहिंजे साईं जे जिस्म में कपकपी थींदी साईं चादर मथां वेंदी अम्मा आशा फरमाती मुंहिंजो फ़ैसिलो अची वियो मुंहिंजे को फ़ैसिलो साईं मोकिले अम्मा आशा फरमाती मां त मुतमइन हुयसि मां अहिड़ी त न हुयसि जो मुंहिंजो ग़लत फ़ैसिलो अचे मां सुप्रीम कोर्ट में केस दाख़िल कयो फतवा तूं ॾे जज तूं अलीम बिज़ात सुदूर मुंहिंजा साईं तूं पंहिंजे नबीअ खे ॿुधाए अल्लाह ख़ुदा जी ज़ात जो कसम मुंहिंजे साईं जॾहिं चादर मथे कई अम्मा फरमाती मां चेहरे खे ॾिठो मांसि हुज़ूर जे चेहरे ते पघर जा असर इहे पिया नमूदार थियनि
आज ये मोदी जा दाना निदान मुझे साईं जो चेहरो चोरिया जे चंद्र वांगुरु चिमकंदो हो ये पगर जो निकतो ये चंद्र में जी मोती चिमकदे नजर ईंदो हुजूर जे पगर जा टेड़ा चेहरे में चिमकदे नजर पिया छॾे चेहरे में खुशी महसूस थी अम्मा फरमायो माके यकीन थियो आशा तुझो फैसलो अची वयो नबी से फरमा अबशिर या आशा आशा तो के मुबारक रब तुझे गवाही कुरान में दिया अरना आए तू कुरान जो लगी आयो अल्लाह अल्लाह अम्मा आशा जी अमल उठी चवेस दी आशा उठी मोहम्मद करीम जो थोरो याद कर मोहम्मद करीम जो शुक्र अदा कर अल्लाह फरमा दी जै कोर्ट में 40 ॾींहं केस विधो हुयो अज फतवा आई पर त सजदो उन साईं जो कया उन जो शुक्र अदा कया ओ त साईं ले अचा पई कुरान लगी आयो सूरत नूर के पढ़ो मुसलमानो रब फरमायो जिब्रील वजी मुझे मोहम्मद के जो सोहना यूसुफ दे तोहमत लगी 12 का गाल रायो से सोहना सले जे माई मर दे तोहमत लगी 12 का गाल रायो से ओने चुरेर दे तोहमत लगी 12 का लायो इते मुझे महबूब मोहम्मद जी इज्जत खैरत नामूस जो मसलो इते मोहम्मद जे घर जो मसलो इते 12 न गलाईंद इते वडा न गलाईंद इते को नबी नहीं दो गालन ला इते को मलाइक नहीं दो इते मां अल्लाह पान गलाईंदो से तुझे रानी जो वकीलो मां पान थींदो से आशा जो गवाह मां पान थींदो से या गाल कुरान में लिखल अल्लाह